लाहौर में तहरीक इंसाफ के अगवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरी चयो त नवाज़ शरीफ़ पंहिंजी नाअहलीअ जा कारण पुछी रहियो हो त खेसि छो कढियो वियो। नेब शरीफ़ ख़ानदान ख़िलाफ़ जांच शुरू करे छॾी आहे। अॼु खेसि पहिरीं किस्त मिली वई आहे। उन चयो त नवाज़ शरीफ़ खे नेब आॾो पेश थियणु घुरिजे हा। जेकॾहिं हुन जवाबु न ॾिनो त उनखे संदसि ॾोह जो एतराफ़ सम्झियो वेंदो। फवाद चौधरी चयो त केतिरनि ई एकड़नि ते ॿधल घरनि में रहंदड़ अॼु मुल्क में इनकलाब जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त कुलसूम नवाज़ कागज़नि जी जांच पड़ताल लाइ बि पेश न थी, छाकाणि त हूअ नंढनि ऑफिसरनि आॾो पेश थियण खे पंहिंजी तौहीन सम्झे थी। फवाद चौधरी चयो त मुस्लिम लीग नून NA 120 जे अवाम खां वोट वठण खे बि तौहीन थी सम्झे, पर तक जो अवाम शरीफ़ माफ़िया खे रद्द करे PTI खे कामयाब बणाए त जीअं इन ख़ानदान जे कंध मां किली निकिरे। उन चयो त शरीफ़ भाइर 20 सालनि ताईं आला उहिदनि ते रहिया, हाणे था चवनि त पाकिस्तान जूं हालतूं ठीक न आहिनि। फवाद चौधरीअ चयो त इसहाक डार, अहमद सईद ऐं ज़फ़र हजाज़ी मनी लॉन्ड्रिंग जो नेटवर्क हलाईंदा आहिनि। इसहाक डार एंड कंपनीअ जी मदद सां 3000 करोड़ रुपयनि जी लॉन्ड्रिंग कई आहे। संदसि चवणो त अवाम जो पैसो वापसि आणणु इदारनि जी ज़िम्मेवारी आहे, जंहिं लाइ हू समूरा वसीला क़तब आणींदा। तहरीक इंसाफ जे तर्जुमान चयो त शरीफ़ ख़ानदान जूं ॾुखियाऊं अञा ख़तमु न थींदियूं। अञा गल्फ स्टील ऐं हिल मेटल जो रेफरेंस अचणो आहे।